मूं ॻाल्हि त कई अव्हां सां माण्हूअ जे ज़हन जी, सोच जी या हुनजे वीचार जी, त हू केॾा ज़हीन हूंदा आहिनि, अकुलमंद हूंदा आहिनि, पर उहे नेगेटिव साइड में पंहिंजी सॼी क़ुवत, पंहिंजी समूरी सघ, पंहिंजो समूरो इल्मु ज़ाया करे छॾींदा आहिनि कंहिं चोरी करण में, कंहिं ठगी करण में, या उनखे कंहिं ॿिए तरीक़े सां इस्तेमालु करण में। हिकु सौदागर जी ॻाल्हि जेका मूंखे हाणे यादि थी अचे तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। हिकिड़ो पुराणो सौदागर हुयो, बगदाद शहर में रहंदो हुयो। उहो सौदागर मरण ते अचे पातो, बीमार थी पियो, हुनजी तबियत ख़राबु हुई। हुनजी तबियत जो ख़राबु हुई त हिकिड़े ॾींहुं हुन पंहिंजे वॾे पुट खे घुरायो ऐं हुनजी ज़ाल हुनजे भरिसां ई हुते वेठी त पंहिंजे पुट खे चयईं त दुनिया में जेको कमु करे ईमानदारीअ सां कजांइ। जेकॾहिं ईमानदारी सां कमु कंदे त कामयाबु थींदे ऐं तो वटि दौलत, शोहरत, इज़त ऐं सभु कुझु तो वटि हूंदो। पर जेकॾहिं थोरी बि मिलावट कंदे त तुंहिंजी ज़िंदगी ईअं ख़तमु थी वेंदी जीअं आस्ते आस्ते का शइ जीअं लोह कटिजी वेंदो आहे, ईअं ख़तमु थी वेंदी। त उहो छोकिरो पंहिंजे पीउ जी ॻाल्हि गौर सां ॿुधे पियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हुनजो पीउ गुज़ारे वियो, पर गुज़ारण खां अॻु में हिनखे हिकिड़ी वसियत करे वियो, जॾहिं बि मुंझी पए, भुलिजी पए, परेशान थी वञे ऐं दुनिया में को बि रस्तो ॾिसण में न अचे त हीउ भर वारो जेको कमिरो आहे इन में खोलिजांइ। इन में 3 शयूं अहिड़ियूं रखियल आहिनि जेके तुंहिंजूं ज़िंदगीअ में हमेशह मदद कंदियूं रहंदियूं। जॾहिं हू दुनिया छॾे वियो त छोकिरो उहो दुकान ते वियो जंहिं शॉप ते या जंहिं जॻह ते हुनजो पीउ बिज़नेस कंदो हुयो, हीउ उन जी शॉप ते वियो ऐं उन जे बिज़नेस खे लाॻीतो अॻिते वधाइण जी कोशिशि कयईं। हुन हिकिड़े ॾींहुं फ़ैसिलो कयो त कुझु सामान खणी ऐं हू शहर खां ॿाहिरि ॿिए शहर में वञे। त हिन जी माउ हिनखे रोकियो, छो जो हुनजो पीउ हिनखे झले वियो त ॿिए कंहिं शहर ॾे न वञिजांइ। हीउ उतां रवानो थियो ज़ोरीअ माउ खां इजाज़त वठी। जंहिं वक़्तु हू शहर खां ॿाहिरि निकितो त ॾिसे त 2 हारी हुया जेके ज़मीन खेड़नि पिया वेठा ऐं पाण में विढ़नि बि वेठा पिया ऐं खिलनि बि वेठा पिया। हिन वटि 40 ऊठ हुया, उन्हनि में सोनो, सिका, सामान ऐं ॿी घणी रक़म मौजूदु हुई। जंहिं वक़्तु जो हू पाण में विढ़नि पिया, हीउ उतां गुज़रियो त हीउ उन्हनि जे भरिसां वियो ऐं उन्हनि खां पुछणु लॻो त तव्हां छो था विढ़ो पिया पाण में, कहिड़ी ॻाल्हि आहे? त उहे ॿई जेके उते मौजूदु हुया उहे उनखे चवनि पिया त तूं काॾे थो वञे पियो? चई मां हीअं वापार जे सिलसिले में शहर थो वञा पियो। चई एॾां न वञ, छो? चई उते हिकिड़ी शहज़ादी आहे, उहा जेकॾहिं तूं शहर में वेंदे उन जे हुस्न जी सूंहं जी ॻाल्हि ॿुधंदे त तूं हुनखे ॾिसणु हलियो वेंदे ऐं हुनजी आदत आहे रोज़ु माण्हूअ खां 100 सिका वठंदी आहे सोना ऐं उनखे सिर्फ़ु हिकिड़ी झलक ॾेखारींदी आहे। छोकिरे चयो त मां कोशिशि करे न वेंदुमि। त हुननि खां पुछी तव्हांखे इन शइ जी कीअं ख़बर पई? त उन्हनि चयो त असां बि तो वांगुरु अॻ में वापारी हुआसीं ऐं वापार जे सिलसिले में इते ई आया हुआसीं ऐं इन शहर में वापार बि कंदा हुआसीं ऐं रोज़ानो जॾहिं असां उते वियासीं त ग़रीब थी वियासीं। हाणे हिते ई असां मज़ूरी था कयूं पिया ऐं कमु था कयूं पिया। उहो छोकिरो शहर जो वियो त हर माण्हूअ जे ज़बान ते उन शहज़ादीअ जी ॻाल्हि हुई, उन शहज़ादीअ जो ज़िक्र हुयो त हूअ ॾाढी सुहिणी आहे, समझदार बि आहे ऐं अकुलमंद बि आहे, पर उहो नेगेटिव में चालाकी हुई। छोकिरे छा कयो, समूरो सामान खपाए ऐं सिधो महल में रवानो थियो ऐं महल में जो पहुतो त हुन ॾिठो त शहज़ादीअ हिन खां रक़म वरिती ऐं हिकिड़ी कुंड काय जी साइड हुई, शीशो हुयो, उन आईने जे साम्हूं हुनखे झलक ॾेखारियईं त ईअं हू 6 महीना खनि उते जेकी बि हुनजी रक़म हुई उहा उते हुन ख़तमु करे छॾी। 6 महीननि खां पोइ हू जो वापसि आयो त हिन खे खाइण लाइ कुझु बि कोन हुयो। घर जो पहुतो त हिन जी माउ इंतज़ारु करे रही त हीउ वापार में कुझु न कुझु खणी ईंदो ऐं उन वापार में जेका रक़म ठहंदी, जेको नफ़ो ठहंदो या जेको मुनाफ़ो हूंदो या जेका बचति हूंदी उन मां असां घर हलाईंदासीं। हीउ चुप करे घर में वेही रहियो त हिन जी माउ हिन खां पुछियो छा थियो? त हिन पंहिंजी माउ खे सची ॻाल्हि ॿुधाई। चई हीअं शहज़ादी हुई, मां उन सां ॾिसण जो वियसि त मुंहिंजा समूरी रक़म या पैसा सॼा ई ख़तमु थी विया। त हुनजी माउ हुनखे चयो त हिन कमरे में हिकिड़ी शइ पई आहे, उहा खणी हाणे मां तोखे ॾियां थी, इहा इस्तेमालु कंदे वरी तुंहिंजो वापारु साॻी तरक़ी कंदो ऐं तूं साॻियो ई उभरी ईंदे। त हुन शख़्स जेको हुन माउ हुनखे ॾिनो अचे उहा हिकिड़ी ॻोथरी हुई, नंढड़ी ॻोथरी ठहियल हुई। त हुनजी माउ हिनखे ॿुधायो हिन में जेतिरा पथर रखंदे त घड़ी खन खां पोइ उहे सोना थी वेंदा ऐं उहो सोन जा टुकड़ा तूं खणी खपाए ऐं पंहिंजो वापारु शुरू कर। त छोकिरो जीअं निकितो त उहा जेका ॻोथरी हुई उहा खणी सिधो ई शहज़ादीअ जे मुल्क ॾे रवानो थियो।
हिन अहिड़ो कमु कयो जो रोज़ु हुन में पथर विझंदो ऐं उन शहज़ादीअ सां खे ॾिसण जे लाइ ओॾे रवानो थींदो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादीअ ॾिठो त हीउ केतिरनि ॾींहंनि खां वठी रोज़ु मिले थो पियो ऐं मूंखे जेको आहे सोन जा टुकड़ा बि ॾिए थो पियो, ॻाल्हि कहिड़ी आहे। हुन अयारीअ सां मकारीअ सां हुन खां इहो पुछणु शुरू कयो त तूं इहे सोना जेके सिका आणे थो पियो या सोना जेको टुकड़ा अथई या पथर अथई इहे किथां थो आणे पियो। त हुन छोकिरे देरी कान कई, हुनखे उहा ॻोथरी खणी ॾिनई, छो जो हुन लालच ॾिनसि तूं मूंखे ॿुधाईंदे त मां तोसां शादी कंदसि। त हुन उहा अटकल सां ॻोथरी वठी ऐं हिन खे जेको आहे सो कढी छॾियो महल मां। हीउ वापसि घरु आयो, साॻी गुरबत साॻी हालति। हिन पंहिंजी माउ खे चयो, अम्मा जेकॾहिं कमरे में अञा कुझु आहे त मूंखे ॾे त मां कुझु न कुझु वापारु कयां ऐं धंधो कयां। हुनजी माउ अंदरि वई, उहो कमरे में जो वई त हुनजी माउ अंदरों हिकिड़ी केप खणी आई, टोपी जेका आमतौर ते पाइबी आहे। हिन खे चई हीअ टोपी पाईंदे त तोखे कोई कोन ॾिसंदो ऐं तूं समूरनि खे ॾिसंदे, तुंहिंजे वापार में कमु ईंदी। त हुन छोकिरे उहा टोपी खणी सिधो रवानो थियो हुन शहज़ादीअ ॾे। हू उते जो पहुतो त शहज़ादी हुन सां कचहरी करे पई वेठी, त हिन थोरो खड़को कयो त हुन शहज़ादी अॻु में ई सम्झी वई, छो जो हुन वटि इहा ॻोथरी हुई त इहो साॻियो ई नौजवान आहे, साॻियो ई हिन कमरे में मौजूदु आहे। चई त फलाणो आहे तूं? त हुन तकड़ि में पंहिंजे पाण खे ज़ाहिर कयो। हू जो ज़ाहिर थी पियो त चई तूं इहा कीअं थो करें पियो, इहा तोखे अटकल या इहो तरीक़ेकार कीअं आयो आहे? त हुन छोकिरे उहा जेका टोपी हुई उन शहज़ादीअ खे ॾिनी ऐं शहज़ादीअ पाती त उहा गुम थी वई। उहा सभु कुझु ॾिसे पई पर हू हुनखे न पिया ॾिसनि। शहज़ादीअ वरी सिपाहियुनि खां हुनखे ॿाहिरि कढाए छॾियो। हीउ वापसि जेको आहे घरु आयो, हिनजी माउ साॻियो ई इंतज़ारु करे पई वेठी। हिन जी माउ हिन खां पुछियो त तूं इहा टोपी काॾे कई? चई उहा बि जेको आहे खपी वई। त ॿ टे ॾींहं गुज़रिया, हिन जी माउ आख़िरी जेका शइ पई उहा हिनखे न पई ॿुधाए, छो त हू चाहे पई त हीउ जेकॾहिं आख़िरी हिन जो दाब ख़तमु थी वियो त हीउ कुझु बि न करे सघंदो। त हिकु ॾींहुं मजबूर थी पंहिंजी ममता खां पंहिंजे पुट खे ईअं रोअंदो ॾिसी हुनखे चयो त बि भला मां अंदरां ॾिसी थी अचां, का शइ हूंदी उहा मां तोखे ॾियां थी अची। उन में अंदरि हिकिड़ी बंसरी हुई। बंसरी त हू जेॾीमहिल बंसरी वॼाए पियो त लखें करोड़ें सिपाही हुनजे चौधारी गॾु पिया थी वञनि। त हिन चयो हाणे इन्हनि सिपाहियुनि सां वञी मां उन शहज़ादीअ जे मुल्क ते हमिलो कंदुसि। हू जबल ते चढ़ी बीह रहियो। जबल ते बीठो त हुन बंसरी जीअं ई वॼाई त सिपाही सॼे शहर में पखिड़िजी विया। बादशाह परेशान थी वियो। बादशाह चयो हीअ मखलूक काॾों अचे पाती? त हुन पंहिंजी शहज़ादी धीउ खे चयो त हीउ साॻियो ई नौजवान थी, हाणे तूं ई वञी इन सां ठाह कर, निबिर, कीअं बि करे हिननि सिपाहियुनि खे ॿाहिरि कढ। त हिन ॾिठो त उहा शहज़ादी हिन ॾे अचे पई। शहज़ादी जंहिंमहिल हिन जे क़रीब पहुती त साॻियो ई मिकिरो, साॻी धोखेबाज़ी जेका हुनजे अखियुनि में हुई, ज़ुबान में हुई ऐं हुनजे वादनि में हुई, उहा साॻी मिकिर ऐं धोखेबाज़ी उहा करणु लॻी। हुनखे चयईं मां तोसां शादी थी कयां, तूं इहा बंसरी मूंखे ॾे त मां पेतीअ में रखी ऐं घर ॾे मोकिलियां, तूं असां हल त जेको आहे कंहिं वटि निकाह था पढ़ायूं ऐं शादी था कयूं। छोकिरो साॻियो ई चरियाण सादो माण्हू। त हुन साॻी बंसरी हुनखे पेतीअ में रखाए ॾिनी, हुन तालो हणी उहा मोकिले छॾी। जेॾीमहिल जो हू निकाह जे लाइ पाता त निकाह अञा शुरू ई कोन थियो हुयो त हुन औरत जेका शहज़ादी हुई उन चयसि त बि त मां घरऊं पंहिंजे पीउ माउ सां मिली कोन आई आहियां, उन खां दुआ वठी अचां त पोइ जेको आहे सो निकाह था कयूं। उहा रवान जो थी वई त महल में वेही रही। हीउ साॻियो ई मथो पिटणु शुरू थी वियो। हिनखे उतां कढी छॾी। चई त हाणे जेकॾहिं घरु वेंदुसि त अम्मा मूंखे उफ़ट मारींदी। भरिसां समंदरु हुयो, हिन जहाज़ ॾिठो त उहो जहाज़ पियो वञे त हीउ उन ते मज़ूरी करण जे लाइ उते रवानो थी वियो। जहाज़ जॾहिं अॻिते हलियो त तेज़ तूफ़ान जे करे जहाज़ टुटी पियो, भॼी पियो, टुकड़ा टुकड़ा थी वियो। त हिनखे हिकिड़ो तख़्तो हथु अची वियो। हिन उहो तख़्तो ते चढ़ी ऐं हिकिड़े जज़ीरे ते पहुतो। जंहिंमहिल हुन जज़ीरे ते पहुतो त हिन ॾिठो त उते केतिरा ई ख़ूबसूरत वण हुया, गुल हुया, ॿूटा हुया, पर ॿ वण हिकिड़ा अजीब हुया, जंहिंजे हिकिड़े जो मेवो वॾो हुयो ऐं ॿिए जो नंढो हुयो। हिन चयो पहिरीं वॾो मेवो त खाई ॾिसां कीअं आहे। हिन वॾो मेवो जीअं ई खाधो त हीउ इंसान मां जानवर थी वियो। त हीउ उते ॿ टे ॾींहं ईअं जानवर नमूने घुमंदो पियो अचे। उते को इंसानु ॿियो त हुयो ई कोन। हिकु ॾींहुं हू नंढे वण जे भरिसां जो बीठो थियो त हिन ॾिठो त उन नंढे वण मां मेवो किरियो आहे। हिन उहो मेवो खणी जो खाइणु शुरू कयो त ओॾीमहिल हीउ वापसि इंसानु थी वियो। त हिनखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई। हिन उन वॾे फ्रूट जा कुझु जेको आहे सो मेवो खयो
ऐं हुन नंढे जा बि खणी ऐं सिधो वापसि रवानो थियो। जहाज़ हिकिड़ो उतां गुज़रे पियो, उन जहाज़ खे इशारो कयईं, हीउ उन जहाज़ सां गॾु वापसि उन ई मुल्क में पहुतो। जंहिं वक़्तु उन मुल्क में पहुतो त हिन उन साॻी शहज़ादीअ ॾे ऐं उनजी नौकिरियाणियुनि ॾे उहे मेवो कटे उन्हनि ॾे मोकिलियईं। त उन्हनि शहज़ादियुनि जो मेवे जा टुकड़ा टुकड़ा करे खाधा त उहे जानवर थी वियूं। सॼे मुल्क में हुल थी वियो, बादशाह परेशान थी वियो। बादशाह चयो त हाणे को अहिड़ो आहे जेको इन्हनि जी दवा करे या इन्हनि खे चाक करे, त को बि माण्हू न पियो मिले। उते जेके बि हकीम मौजूदु हुया, नाले वारा डॉक्टर हुया या मशहूरु माण्हू हुया जेकी बि, उहे समूरा उते मौजूदु हुया। उन्हनि अचे ऐं दवाउनि जे लाइ कोशिशि कई, पर कंहिं बि जेको आहे सो उन जी दवा न करे सघिया। त आख़िर में हिकिड़े सियाणे वज़ीर चयो त शहज़ादी हमेशह माण्हुनि खे तंग कंदी, हिन खे उहा सज़ा मिली आहे। नेठि वज़ीर हिकिड़े ॾींहुं अची बादशाह खे ॿुधायो त हिकिड़ो नओं डॉक्टर आहे, फॉरेनर आहे, ॿाहिरीं मुल्क जो आहे, उहो आयो आहे। जेकॾहिं तव्हां चओ त उन खे वठी अचूं त उहो चए थो मां दवा कंदुसि, इलाजु कंदुसि। त हू उन खे वठी आया हुते। जंहिं वक़्तु जो उहो पहुतो उहो छोकिरो, त उन नौजवान चयो त मुंहिंजी हिकिड़ी कंडीशन आहे, उहा समूरी तव्हां लिखंदव। कहिड़ी? चई पहिरियों त जेके मुंहिंजा जेके 40 उठ जेके मां वापार लाइ अनाज खणी आयो हुउसि, पैसा रक़म ऐं सोन हुयो, उहे तव्हां मूंखे वापसि कंदव। ॿी कंडीशन इहा आहे त जेके बि शयूं तव्हां मुंहिंजियूं खयूं आहिनि, उहा थेली या उहा केप या उहा बंसरी, उहे मूंखे वापसि कंदव। ऐं ॿियो जेके 2 ॼणा ॿार हारी आहिनि, उन्हनि जो जेको सामान आहे उहो बि मूंखे वापसि कंदव। त बादशाह मजबूर हुयो, उहा सॼी लिखत करे बादशाह ठपो हुयो ऐं चयईंसि त हिन सां मुंहिंजी शादी कराई वञे। हुन चयो ठीकु आहे। त हुन शहज़ादे जेको छोकिरो हुयो, उन अहिड़ो कमु कयो जो जेको हुनजे हथ में नंढो मेवो हुयो, उन खे कटे ऐं हर हिक जे आॾो फार फार जो रखियईं, त उहे वापसि इंसान थी विया। हीअ वापसि शहज़ादीअ खे वठी ऐं आयो घर ॾे। त रस्ते सां उहे 2 वापारी बीठा हुआ, उन्हनि वापारियुनि खे हुन साॻियो सामान ॾिनो ऐं वापसि अचे पंहिंजी माउ सां मिलियो ऐं चई अम्मा हीअ उहा ई छोकिरी आहे जंहिं चालाकी करे मूंखे ठॻियो हुयो ऐं अॼु हूअ असांजे घर में मौजूदु आहे। दुनिया में तव्हां जेतिरो बि चाहियो, तव्हां जेतिरो बि कंहिं शइ खे इंघायो, उनखे वधीक जेको आहे सो करण जी कोशिशि कयो, पर जेकॾहिं तव्हांजे ज़हन में लालच आहे, तव्हांजे ज़हन में ख़ुदिगर्ज़ी आहे, तव्हांजे ज़हन में धोखेबाज़ी आहे, त यकीन कयो तव्हां भले उन में कामयाब बि थियो, पर तव्हांखे दिली सुकून न मिलंदो। दिली सुकून ईमानदारी में आहे, दिली सुकून महिनत में आहे, ऐं महिनत खां पोइ जेका कामयाबी मिलंदी आहे, उहा ई असुल में कामयाबी हूंदी आहे। वरना जेकॾहिं माण्हू अटकलुनि सां या धोखेबाज़ीअ सां या कंहिं ॿिए तरीक़े सां जेकॾहिं कामयाब बि थिए थो, त उहा कामयाबी न, पर घड़ी खन जो हिकिड़ो अखियुनि जो या हिकिड़ो खेल आहे जेको असांजे साम्हूं हिकु रंगीन चिश्मे वांगुरु महसूसु थींदो आहे। या इहा चालाकी कॾहिं कॾहिं असांखे इन शराब वांगुरु ॾेखारिबी आहे, जीअं वारीअ ते माण्हूअ खे, उञारे माण्हूअ खे पाणी ॾेखारिबो आहे, या उन ककर वांगुरु ॾेखारिबी आहे जेको बरसंदो कुझु बि न आहे, पर ईअं हवा में गुज़री वेंदो आहे। या उन तेज़ हवा वांगुरु ॾेखारिबी आहे जेका का बि फ़ाइदो न ॾींदी आहे। या उहे जे कागज़ जा गुल हूंदा आहिनि, ईअं उहे कागज़ जा गुल हूंदा, उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी ख़ुशबू न हूंदी, उन मां कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो कंहिंखे न पवंदो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।